नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। सो ही आहे त उहे 5 कम कहिड़ा आहिनि जिन में जल्दी करणु सुन्नत आहे। हिकु कौल आहे त जल्दी करणु शैतान जे कमनि मां आहे, लेकिन उहे 5 कम कहिड़ा आहिनि जिन में जल्दी करणु घुरिजे ऐं उन्हनि में ताख़ीर न कजे। त प्यारा दोस्तों, उहे 5 कम ही आहिनि त पहिरें नंबर ते मैयत खे दफ़न करण में जल्दी कजे, ताख़ीर न कजे। अक्सर माण्हू मैयत में दफ़नाइण में ताख़ीर कंदा आहिनि, मैयत खे इलाही टाइम रोके रखंदा आहिनि। घर में हिकिड़ी राति या हिकिड़ो ॾींहुं माइटनि जो, अज़ीज़नि जो, रिश्तेदारनि जो इंतज़ारु कंदा आहिनि। त प्यारा दोस्तों, इहो हुकुम आहे त जॾहिं मैयत तयारु थी वञे, गुस्ल कफ़न वग़ैरह नमाज़ जनाज़ा थी वञे, त उनखे जल्दी दफ़नायो, उन में दफ़नाइण में ताख़ीर न कयो, देरि न कयो। ऐं ॿिए नंबर ते नियाणियुनि जी शादी कराइण में बि देरि न कजे, ताख़ीर न कजे, इन में बि जल्दी करण जो हुकुम आहे। ऐं 3 नंबर ते कर्ज़ जी अदायगी में बि देरि न कजे, उन में बि जल्दी करण जो हुकुम आहे, कर्ज़ बि जल्दी अदा कयो। ऐं चौथे नंबर ते गुनाहनि खां बाद तौबा करण जो बि हुकुम आहे त जल्दी तौबा कई वञे ऐं इन में ताख़ीर न कजे। त प्यारा दोस्तों, ऐं 5 नंबर ते मुसाफ़िर खे खाधो खाराइण में बि देरि न कजे। मुसाफ़िर जॾहिं अची वञे त उनजे अॻियां खाधो वग़ैरह जल्दी पेश कजे, उनखे मानी वग़ैरह खाराइण में जल्दी कजे, ताख़ीर न कजे। सो ही 5 कम आहिनि जिन में जल्दी करण जो हुकुम आहे ऐं सुन्नत आहे। त प्यारा दोस्तों, अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में मिलंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।